कराची कोरंगी रांद जे मैदान ते कब्ज़े जी कोशिश। इतला मिलंदे ई इलाइक़े वासी वॾे अंग में निकिरी पिया। कब्ज़ा माफ़िया जे ख़ैमनि खे बाहि ॾिनी वई। कब्ज़ा माफ़िया पारां शहरियुनि ते फायरिंग, हिकु शहरी ज़ख़्मी। शहरियुनि जो कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज, नारेबाज़ी, आला इख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ास खेली मूजिबि कोरंगी बाग जिना में रांदि जे ग्राउंड ते कब्ज़े वारो मामिलो। इलाइक़े वासियुनि जो कब्ज़ा माफ़िया मथां पथराव, ग्राउंड ते लॻल ख़ैमनि खे बाहि ॾेई साड़ियो वियो। कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ एहतिजाज कंदे सख़्त नारेबाज़ी कई वई। हद जी पुलिस वॾी नफ़री साण करे वाक़े वारे हंधि पहुची वई। कब्ज़ा माफ़िया जे माण्हुनि शहरियुनि मथां फायरिंग करे ॾिनी। हिकु शहरी सख़्त ज़ख़्मी थी पियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त कब्ज़ा माफ़िया जा माण्हू ज़बरदस्ती रांदि जे ग्राउंड ते कब्ज़ो करे चौधारी दीवार ठहिराए रहिया हुआ। लैंड माफ़िया कम्यूनिटीअ जे ज़मीनुनि ते कब्ज़नि में मुलविस आहे। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त इंतिज़ामिया जी मिलीभगत सां कोरंगीअ में कब्ज़ा जारी आहिनि। एहतिजाज कंदड़नि सिंध जे वॾे वज़ीर खां कार्रवाईअ जो मुतालबो कयो।